जेका भेण चाय ठाहिण में महारत रखंदी आहे भला हथ मथे कयो केर केर ठाहींदो त पार्टिसिपेंट्स खे असां सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे चांहि सुञाणियो गैस द चाय अॼु टपाल मेज़बान जे हिन सेगमेंट में असांखे मज़ो अचण वारो आहे ॾिसंदासीं त असांजूं भेणियूं लाइव कीअं चांहि ठाहिनि थियूं ऐं उन्हनि सां गॾु जेके मर्द आहिनि उन्हनि खे गैस करिणो हूंदो ॾिसणो इहो आहे त घर में वाकई सुठी चांहि ठाहींदियूं आहिनि उन्हनि जी अगरि चांहि मशहूरु आहे त ज़रूरु ही भाउर बि गैस कंदा त पार्टिसिपेंट्स कंटेस्टेंट पंहिंजी जॻह ते अची विया आहिनि आ जाए भई सभु आ जाए सभु आ जाए सभु आ जाए जेके मर्द हज़रात आहिनि उहे अॻियां अची वेंदा अचो 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 इन्हनि खे माइक ॾींदा पहिरियों असां इन्हनि खां इंट्रोडक्शन वठी छॾंदासीं इंट्रोडक्शन वठंदासीं पहिरियां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि दादा शुक्र है मालिक जो माइक क्लोज कंदा वेझो कंदा शुक्र है करम है नालो छा आहे मुंहिंजे भाउ जो मोहम्मद सिद्दीक मोहम्मद सिद्दीक सां असां गॾु आहिनि सिद्दीक भाउ किथां आहियो मीरपुर खास है मीरपुर ख़ास खां आहियो मीरपुर ख़ास खां आहियो त अॼु चांहि बि तव्हांजी ख़ासि हुजणु घुरिजे बिल्कुल है ओके मोहम्मद सिद्दीक वेदास तव्हां सां गॾु तव्हांजी केरु आहिनि वाइफ है मेरी। आपकी वाइफ है द हस्बैंड एंड वाइफ असां सां गॾु आहिनि मोहम्मद सिद्दीक फ्रॉम मीरपुर ख़ास नेक्स्ट असां पेर ॾे अची वेंदासीं जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो मुंहिंजे भाउ जो पीर रिजवान हुसैन शाह रिजवान हुसैन शाह वेदास शाह साहब किथां आया आहियो मीरपुर खास जा तव्हां बि मीरपुर जी ख़ास साईं। त तव्हां बि ख़ासि चांहि ठाहींदा मूंखे लॻे थो इंशाल्लाह ओके जी टपाल मेज़बान घर में इस्तेमालु कंदा आहियो जी साईं बिल्कुल त अॼु बि टपाल मेज़बान जी चांहि ठाहिणी आहे इंशाअल्लाह। ओके ऑल द बेस्ट टू यू All the best। लास्ट भाउ जी तरफ़ असां ईंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो मुंहिंजे भाउ जो मोहम्मद आजम गोरी मोहम्मद आज़म गोरी किथां आहियो भाउ मीरपुर खास तव्हां बि मीरपुर ख़ासि खां आहियो तव्हां सां गॾु केरु आहिनि असांजी वाइफ आहे तव्हांजी बि वाइफ तव्हांजी बि वाइफ तव्हांजी बि वाइफ इन जो मतिलबु टई जेके पेयर्स आहिनि उहे हस्बैंड एंड वाइफ जा पेयर्स आहिनि त हाणे कमु आहे मुंहिंजी भेण जो हमारे भाइयों का फिलहाल कोई काम नहीं है तव्हां ॿाहिरि वेंदा टई ॿाहिरि वेंदा जॾहिं चांहि तयारु थी वेंदी पोइ तव्हां असांखे ज्वाइन कंदा पोइ असां तव्हांखे हिते सर कंदासीं स्टेज ते फिलहाल जेको आहे त असांजूं भेणियूं चाय स्टार्ट कंदियूं स्टार्ट अच्छे से चाय बनानी है जबरदस्त जी त असां हिकिड़ो कमु कंदासीं अच्छा आपके पास टाइम की कमी नहीं है आप बनाए अच्छे से चाय बनाए जेसि ताईं असांजूं भेणियूं चाय ठाहींदियूं तेसि ताईं असां हिकिड़ो ॿियो सेगमेंट कंदासीं उन खां पोइ असां हिन जो फ़ैसिलो कंदासीं चले जी त भेणुनि चांहि ठाहे छॾी आहे सभ खां पहिरियां असां हिकिड़ो कमु कंदासीं हिन भेण जे हस्बैंड खे घुराईंदासीं मोहम्मद आज़म खे स्टेज ते घुरायो वञे टे चांहियूं टपाल मेज़बान जूं असां रखियूं आहिनि ओनली मोहम्मद आज़म ठीकु आहे त मोहम्मद आज़म अची चुको आहे स्टेज ते असां हाणे हिननि खां पुछंदासीं त हिन जी वाइफ जी कहिड़ी चांहि आहे जेका हुननि ठाही आहे पुरानी पंहिंजी आहे प्रीत पुरानी सही सही से पिए सही सां पी करे चेक कयो हर ढुक में समायल प्यार आशने टपाल मेज़बान सिंध जो शान आशने मेज़बानी असां जो मान आशने जमालो कहिड़ी ही वारी आहे ओ माय गॉड सही जवाब अच्छा मूंखे इहो ॿुधायो माइक साम्हूं कयो कीअं ख़बर पई त ही तव्हांजी वाइफ जी चांहि आहे असल में ख़बर ही आहे हिन खे अलावा चांहि कहिड़ी इस्तेमालु कोन कई आहे हिन खां अलावा इस्तेमालु न कई आहे ऐं तव्हांखे तव्हांजी वाइफ जी रेसिपी जी ख़बर आहे सीक्रेट रेसिपी जी ऐं टेस्ट जी ख़बर आहे तो भाई बहुत सारी तालियां होनी चाहिए वेरी गुड वेरी वेल डन ज़बरदस्ती तव्हां चांहि सुञाणे वारे जल्दी सां हिन चांहि खे खणंदा तव्हां तव्हांखे असां ॿी चांहि रखंदासीं ऐं नेक्स्ट कंटेस्टेंट खे हिते घुराईंदासीं टपाल मेज़बान सिंध जो शान मेज़बानी मोहम्मद रिजवान के स्टेज से घुरायो वञे मोहम्मद रिजवान टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि सिंध जी शान टपाल मेज़बान जो असांजो सेगमेंट हली रहियो आहे चांहि जी चुस्की अस्सलाम वालेकुम त चांहि तव्हांजे साम्हूं आहे चांहि खे टेस्ट कयो
ऐं असांखे ॿुधायो त तव्हांजी वाइफ कहिड़ी चांहि ठाही आहे। टपाल मेज़बान सिंध जो मान आशने जमालो, हर ढुक में समायल प्यार आशने जमालो। टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो, मेज़बानी वाह भाई, एॾी इन्हनि जी पाण में बॉन्डिंग आहे जो इन्हनि खे ख़बर थी पइजी वञे। अस्सलाम वालेकुम। बस ये कैसे पता चला? ये पता चल गया, सारे दिन यही पीते रहते। सारा दिन यही पीते रहते। सॼो ॾींहुं टपाल मेज़बान जी पींदा आहियो साईं। तव्हां? टपाल मेज़बान। सॼो ॾींहुं टपाल मेज़बान पींदा आहियो, इनजे करे तव्हांखे ख़बर पइजी वई। ओके जी, ज़बरदस्त। खोड़ सारी भाउ जे लाइ ताड़ियूं थी वञनि, खोड़ सारी ताड़ियूं थी वञनि। बिल्कुलु सही ॿुधायो। लास्ट भेण जंहिंजो हस्बैंड ॾींदो उनखे गैस करणी आहे ही वारी चांहि। ठीकु आहे, त भेण खां पुछो हिननि जे हस्बैंड जो नालो छा आहे? मोहम्मद सद्दीक। मोहम्मद सिद्दीक। मोहम्मद सिद्दीक के घुरायो वने स्टेज से। चले जी, तीनों चाय टेस्ट कीजिएगा और बताइएगा आपकी वाइफ की चाय कौन सी है। यहाँ से कोई भी आवाज नहीं निकालेगा। मुलाकातियों थी जश्ने जमालो, टपाल मेज़बान सिंध जो मान आशने जमालो, जश्ने जमालो। दोस्त दिखारे ओ माय गॉड। वाह भाई, इन में ख़बर थी पई त हिननि जो केतिरो रिश्तो क़रीब आहे, केतिरो गहरो रिश्तो आहे, केतिरी बॉन्डिंग आहे। लॻे थो सॼो ॾींहुं मूंखे लॻे थो तव्हां जेको आहे त चांहि पींदा रहंदा टपाल मेज़बान जी। असां टपाल मेज़बानी पींदो आहे। ख़बर आहे मूंखे मुंहिंजी वाइफ कहिड़ी टपाल मेज़बान पींदा आहियो? सॼो ॾींहुं ही बि टपाल मेज़बान पींदा आहिनि। हिननि खे ख़बर आहे त असांजी वाइफ जे हथ जो टेस्ट कहिड़ो आहे। वाह भाई, अॼु त मूंखे लॻे थो टई जेके जोड़ा आहिनि उन्हनि जो पाण में गहरो तालुक़ आहे। सॼो ॾींहुं टपाल मेज़बान जी चांहि पींदा आहिनि त टिनिनि गैस करे छॾियो आहे। हाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हां कहिड़ा गिफ्ट खटिया आहिनि। जो स्टार्टिंग में मां तव्हांखे चवां पियो त असां वटि वॾो गिफ्ट आहे। पहिरियों त सभिनि खे कॉन्ग्रेचुलेशन्स। ऐं टिनी पेयर्स विन कई आहे मोर्चबाई। The congratulations, many congratulations। सभिनि खे लख मुबारक। टपाल मेज़बान जी मोटरसाइकिल तव्हां विन करे छॾी आहे। टिनी पेयर द सिंध जी शान टपाल मेज़बान, सिंध जी नंबर 1 चांहि। मूं सां गॾु चवंदा सिंध जी शान, सिंध जी शान, सिंध जी शान, सिंध जी शान। बिल्कुल सिंध जी शान टपाल मेज़बान। मेनी कॉन्ग्रेचुलेशंस वंस अगेन। टिनी पेयर्स मोटरसाइकिल विन करे छॾी आहे। ऐं इन्हनि सां जेको आहे त असां बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं। अच्छा, हिकिड़ो कमु कंदासीं, असां इन्हनि खे बि चक्कर लॻाईंदासीं मोटरसाइकिल ते वेही करे। आ जाए भाई, अपनी बाइक पे बैठे, पंहिंजी मोटरसाइकिल ते वेंदा। इनकी वाइफ इनके साथ में बैठेंगी। तव्हां इन्हनि सां ओके जी, वेहो मोटरसाइकिल ते चक्कर लॻायो। तव्हांजी आहे मोटरसाइकिल बाबा टपाल मेज़बान जी मोटरसाइकिल थी तव्हांजी। ताड़ियूं थी वञनि, ताड़ियूं थी वञनि असांजे भाउरनि जे लाइ। खोड़ सारियूं ताड़ियूं। मेज़बानी असांजो मान आशने जमालो, जश्ने जमालो। वाह भाई, हिकु पेयर त अची वियो। उन खां पोइ ॿियो पेयर ईंदो। जल्दी सां बाइक खे मुड़ाईंदा। आ जाए, तव्हां बि पंहिंजी बाइक ते वेहींदा। टपाल मेज़बान जी बाइक, सिंध जी शान, हर घर जी शान, हर ढाबे जी शान, हर दुकान जी शान, हर ऑफिस जी शान टपाल मेज़बान। चले जी, ताड़ियूं थी वञनि भाउ जे लाइ बि। खोड़ ताड़ियूं। हर ढुक में समायल ऐं लास्ट पेयर ईंदो हाणे। तव्हां बि अची वञो। भाभी जी आप भी आए, भाभी जी आप भी आए। तव्हां बि वेंदा मोटर बाइक ते। जल्दी सां मोटरसाइकिल खे फिराईंदा। हिकिड़ो चक्कर ही बि लॻाईंदा। आ जाए, 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 आ जाए। ओके जी, पंहिंजी मोटरसाइकिल ते वेंदा जल्दी सां। ओके जी, टपाल मेज़बान, सिंध जी शान, सिंध जी नंबर 1 चांहि। खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि भाउ जे लाइ बि। हर ढुक में समायल प्यार आशने जमालो।
जगह पे आ जाएगा पंहिंजी वाइफ सां गॾु ईंदा। अस्सलाम वालेकुम। त अॼु कीअं पियो लॻे तव्हां मोटरसाइकिल विन कई आहे टपाल मेज़बान जी? हेलो है फर्स्ट क्लास। फर्स्ट क्लास बस फर्स्ट क्लास या बहुत अच्छा, बहुत अच्छा। चलिए मैं इनसे भी बात करना चाहूंगा। अच्छा ऐसा क्या है आपकी रेसिपी में जो झट से वो पहचान गए? सर यही वाली चाय पीते हैं। यही वाली चाय जी, पीते जी, हैं जी। और इनको पता है आप कैसे बनाती हैं जी, टपाल बिल्कुल, मेज़बान की बिल्कुल, चाय। बिल्कुल। वाह भाई कॉन्ग्रेचुलेशंस, तव्हांखे लख लख मुबारकूं। असां हिननि सां बि ॻाल्हाईंदासीं, हिननि खां बि पुछंदासीं त हिननि जूं फीलिंग्स कीअं आहिनि, अदा कींदा तव्हांखे कीअं महसूस पियो थिए मोटर बाइक विन कई आहे टपाल मेज़बान जी? अच्छी लगी। मैंने 3 चाय पहले, फर्स्ट चाय मैंने पी मीठी थी। ओके ओके, मैंने सेकंड चाय पी हल्की सी मीठी थी। ओके मैंने तीसरी जब चाय पी वो बिल्कुल हल्की सी मीठी थी। मैं मीठी तो मैं समझ गया कि हमारी नहीं हो सकती। अच्छा इन्हनि खे मिक़दार जी ख़बर हुई त असांजूं ज़ालूं जेको आहे त खंड जी केतिरी मिक़दार पींदा आहिनि। ही त मूंखे ॾिसण में लॻे थो मिठे पीअण वारो आहे घणो। ओके जी थैंक यू। भाउ केरु ईंदा? तव्हांखे कीअं थो लॻे? सर बात ये है कि मैं इसके अलावा चाय नहीं पीता हाँ। हूँ। अगर ये दूसरी पत्ती की चाय बनाती है इनसे पूछो, मैं मना कर देता हूँ। मेरा वो पत्ती नहीं है। ओके तो आप मीठी पीते हैं मैं चाय मीठी कड़क पीता हूँ चाय, लेकिन पीता ही पर नहीं। टपाल मेज़बान पीनी आहे। टपाल मेज़बान ही पींदा आहियूं तॾहिं सिंध जी नंबर 1 चाय। थैंक यू वेरी मच ऑल ऑफ यू फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग वंस अगेन। कॉन्ग्रेचुलेशंस टू ऑल ऑफ यू। खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि। थैंक यू वेरी मच, थैंक यू।